ओम शांति। अॼु जा वाक्य आहिनि। योग्य शिक्षक जो हर कर्म रूपी बीज फलदायक हूंदो। योग्य शिक्षक जो हर कर्म रूपी बीज फलदायक हूंदो, निष्फल न वेंदो। 18/4/77 जा महावाक्य आहिनि। बापदादा चवनि था, टीचर अर्थात शिक्षक। असांजी संकल्प बोल कर्म द्वारा माण्हू अगरि सिखनि था त असां केरु थी वियासीं? शिक्षक ठही वियासीं। शिक्षक जो अर्थ छा हूंदो आहे? शिक्षक जो हिते अर्थ आहे शिक्षा स्वरूप। ॾिसो, के असां मुख सां कोई बि प्रकार जो ज्ञान ॾींदा आहियूं, चाहे स्कूल में, चाहे घर गृहस्थी में बि, चाहे कुझु बि कर्म कंदे हुए अगरि असां कंहिंखे बि कंहिं ॻाल्हि जे लाइ शिक्षा था ॾियूं त अगरि असां हुन शिक्षा खे स्वयं धारण करे ॿियनि खे ॾींदासीं न त उन में फ़ाइदो आहे। त शिक्षक जो अर्थ छा आहे? शिक्षा स्वरूप ठहिणो। वॾे ते वॾो शिक्षा ॾियण जो सहज साधन कहिड़ो आहे? असां कंहिंखे बि शिक्षा ॾियूं, कहिड़े बि प्रकार जी शिक्षा, उन जो सहज साधन आहे। अनेक प्रकार जी शिक्षा ॾियण जा साधन हूंदा आहिनि। त अॼुकल्ह त ॾाढे प्रकार जा निकिता आहिनि न शिक्षा ॾियण जा साधन। त बाबा चवनि था शिक्षा ॾियण जो सभिनि खां सहज साधन कहिड़ो आहे? स्वरूप द्वारा शिक्षा ॾियो। तव्हां कंहिंखे बि कुझु सिखाइण चाहियो था त पहिरों ख़ुदि हुनखे धारण करो। पहिरों ख़ुदि अगरि तव्हां कंहिंखे सम्झायो त चिल्लायो न, रोयो न, ज़िद न करो, त पहिरों ख़ुदि हुनखे धारण करो। स्वरूप द्वारा शिक्षा ॾियो। असां कंहिंखे चऊं था गुस्सो न करो, पहिरियों असां गुस्सो करूं त उहा ई ॻाल्हि अगरि असां सां गॾु थिए त असां गुस्सो कंदासीं। उहा ई ॻाल्हि अगरि असां सां गॾु थिए त असां न रोईंदासीं। अगरि असां हुन में उहा धारणा करे छॾी आहे, उन रीति अगरि कोई माण्हू असांखे ॾिसी करे सिखे त उहो जल्दी सिखंदो कि अरे ॾिस हेॾो थी वियो त बि चिल्लाए नथो, त बि हेॾो सहन करे हलनि था, त बि रोअनि नथा, त बि परेशान न आहिनि, त बि दुखी न आहिनि। मुख द्वारा, सिर्फ़ु मुख द्वारा ई ॾींदव न त तव्हांखे माण्हू झटि ॾेई छॾंदा कि उन ॾींहुं असांखे त चओ पिया, हाणे तव्हां बि ईअं ई था करो। त सभिनि खां सहज साधन शिक्षा ॾियण जो कहिड़ो आहे? स्वरूप द्वारा शिक्षा ॾियणु। मुख द्वारा न, साकार भाव सभिनि खां सहज साधन स्वरूप द्वारा ई शिक्षा ॾिनई। ब्रह्मा बाबा स्वरूप द्वारा ई शिक्षा ॾिनई। सिर्फ़ु ॻाल्हाई न, कर्म करे ॾेखाई। जो हुनखे शिव बाबा चयईं, शिव बाबा जीअं जीअं ब्रह्मा बाबा खे चयईं उअं कंदा विया। चईंदासीं त उहे सिखंदा न। अॼु ॾिसो, माउ पीउ ॿारनि खे चवनि था मोबाइल न खणो, टीवी न ॾिसो, सॼो ॾींहुं मोबाइल था खणनि, पढ़नि नथा, हीअं था करनि। पहिरियों त ख़ुदि खे ॾिसो। ॿारनि खे शिक्षा ॾियण खां पहिरियों माउ पीउ संबंधी ख़ुदि खे ॾिसे। पोइ माउ पीउ झटि चई न असां न कयो, इहे त करनि, असां बिगड़िया आहियूं, इहे त सुधरनि। लेकिन तव्हां कंहिंखे मुख सां ॾेई न सघंदा आहियो, छो जो हुनजी आत्मा में शक्ति ई न आहे। ऐं जेको माउ पीउ जा जेका सुभाउ संस्कार हूंदा आहिनि न, त तव्हां ई उन्हनि खे रोटी पाणी ॾियो था, तव्हां ई उन्हनि जे संबंध संपर्क में ज़्यादा आहियो, त तव्हांजो संस्कार उन्हनि में वेंदो ई आहे। ॾाढो घटि ॿारनि ते न वेंदो आहे, लेकिन वेंदो ई आहे। जीअं कोई ॿारु सुठो कमु करे त माउ पीउ जी तारीफ़ थींदी आहे न, हा हिन जा माउ पीउ एॾा हूअं सुठा अथसि तॾहिं त उअं ई असांजा बुरा स्वभाव संस्कार बि ॿारनि ते वेंदा आहिनि। इन करे बाबा असांखे चवनि था कि सभिनि खां सहज साधन कंहिंखे बि शिक्षा ॾियण जो आहे स्वरूप द्वारा शिक्षा ॾियो। जो कंदा उहो ॾिसी ॿिया बि कंदा। इहे मंत्र सदा यादि रखो। मां जीअं ॻाल्हाईंदमि, मां जीअं सोचंदमि, मां जीअं कमु कंदमि, ॿिया बि हूअं ई कंदा। त सभिनि खां सहज तरीक़ो आहे स्वरूप द्वारा शिक्षा ॾियो।
के केतिरो बि सम्झायो तव्हां आत्मा आहियो, तव्हां शांति स्वरूप आत्मा आहियो, ज्ञान स्वरूप आत्मा आहियो, लेकिन उहो सम्झंदा तेसि ताईं न जेसि ताईं स्वयं हुन स्वरूप में स्थित न थी सघंदो। तॾहिं बाबा चई न हमेशह ख़ुदि खे आत्मा सम्झी करे बाबा खे यादि करे हर हिक जे संबंध संपर्क में ईंदासीं न त असांजी आत्मा में जेका गुण हूंदा उहो हुन आत्मा में अची वेंदा। त मां आत्मा शांति स्वरूप, उस शांति जो गुण असांजी आत्मा में उन्हनि खे अनुभव थियणो खपे। असां आत्मा आहियूं, ज्ञानी आहियूं, असांजे चाल चलन व्यवहार सां उन्हनि खे ज्ञान अनुभव थियणो खपे। ईअं अनुभव जी पढ़ाई पढ़ण वारनि खे कोई बि हराए न सघंदो आहे। कोई बि उनखे कंहिं बि ॻाल्हि में उहा आत्मा अनुभवी आत्मा हूंदी त कॾहिं बि हारी न सघंदी। पढ़ाई एतिरी अविनाशी थी वेंदी आहे, पढ़ाई एतिरी अविनाशी थी वेंदी आहे त कहिड़ी शिक्षा ॾींदा आहियो, कीअं शिक्षा ॾींदा आहियो, वाणी द्वारा या स्वरूप द्वारा शिक्षा ॾींदा आहियो? कीअं शिक्षा ॾींदा आहियो, वाणी द्वारा ॾींदा आहियो या स्वरूप द्वारा ॾींदा आहियो? हर कदम द्वारा अनेक आत्माउनि खे शिक्षा ॾियण ई योग्य टीचर जो कमु आहे। कई माण्हू चई न अरे ये त टीचर ठही करे असांखे लेक्चर थो ॾे। लेक्चर मुंहुं सां ज़्यादा ॾिबो आहे, लेकिन परमात्मा असांखे चवनि था योग्य टीचर। असांखे त पंहिंजे कर्मनि खे सोच बोल कर्मनि खे सुधारे करे ॿियनि खे सुधारणो आहे न। त असांखे ॻाल्हाइणो घटि आहे, करे करे ज़्यादा ॾेखारिणो आहे, तॾहिं असां योग्य टीचर कहलाईंदासीं। भाषण द्वारा व सप्ताह कोर्स द्वारा कंहिंखे शिक्षा स्वरूप ठाहिणो आहे। अहिड़े शिक्षक जे हर बोल वाक्य न महावाक्य हुजणा खपनि। ॾिसो असां 1 घंटो कंहिंखे सम्झायूं, लेकिन असांजे 5 मिंट जो 1 मिंट जो हिकु बोल असां 1 घंटे जो 5 मिंट में या हिकु बोल में पंहिंजो सार पूरो करे छॾूं ताकी उहा आत्मा सम्झी वञे। इनखे चइबो आहे योग्य टीचर। योग्य टीचर अर्थात जंहिंजो हर बोल महावाक्य हुजे, हर कर्म अनेकनि खे श्रेष्ठ ठाहिण जो फल कढण वारो हुजे। असांजे हर कर्म द्वारा कुझु न कुझु सुठो फल निकिरे, ईअं असांजो कोई बि कर्म वेस्ट न वञे। जीअं माण्हू रोटी पैसे जी बचत कंदो न, ईअं असांजो हर संकल्प मतलब सफल थिए, हर बोल सफल थिए, हर कर्म सफल थिए। उहो कॾहिं थींदो? जॾहिं असां योग्य टीचर ठहींदासीं। टीचर सिर्फ़ु स्कूल में पढ़ाइण वारा न आहिनि, असां दुनिया में बि हिक ॿिए खे ॾाढी शिक्षा ॾींदा आहियूं न, हिक ॿिए सां ॾाढा सिखंदा आहियूं। त हुन समय उहो माण्हू असांजे लाइ टीचर ई हूंदो आहे। हर कर्म खे बीज चइबो आहे न, और रिज़ल्ट खे कर्म जो फल चइबो आहे। ईअं शिक्षक जो कर्म रूपी बीज फलदायक हूंदो। अहिड़े शिक्षक जो बीज अगरि पावरफुल हूंदो त फल बि एतिरो सुठो निकिरंदो। हर कर्म रूपी बीज फलदायक हूंदो, निष्फल न हूंदो। इनखे चइबो आहे योग्य टीचर। उन्हनि जो हर संकल्प, जीअं ब्रह्मा जे संकल्प जे ॻाइनि न, ब्रह्मा हिकु संकल्प सां नई सृष्टि रची, त हाणे बि असां पंहिंजे हर संकल्प सां नई सृष्टि जा नियम मर्यादायूं, नई सृष्टि में असां छा छा कंदासीं उहा रचे सघंदा आहियूं। त बाबा चवनि था ईअं ई असां शिक्षक जे हर संकल्प नई सृष्टि जे अधिकारी ठाहिण वारी हूंदी। असां आत्मा आहियूं, परमात्मा खे यादि करे कुझु बि सुठो संकल्प कंदासीं त उन सां माण्हुनि जो जीवन ठहींदो। उन सां असांजी पुराणी दुनिया बदिली करे नई दुनिया अची वेंदी। उहा आत्मा नई दुनिया में अचण जे लाइक़ु थी वेंदी। सम्झो शिक्षक जी परिभाषा छा आहे। टीचर जो हिकु लिफ्ट, टीचर खे हिकु लिफ्ट जी गिफ्ट बि आहे। अगरि असां योग्य टीचर ठही वियासीं, वैसे बाबा जे घर में बि जेका ज्ञान ॾींदा आहिनि उन्हनि खे बाबा टीचर्स चईंदा आहिनि। त
त टीचर्स खे हिकु लिफ्ट जी गिफ्ट बि आहे कहिड़ी, टीचर ठहिणु अर्थात पुराणे संबंध सां त्याग कर, अर्थात पुराणी रीति जीअं असां ॻाल्हाईंदा आहियूं, कमु कंदा आहियूं, संबंध में ईंदा आहियूं, हुनखे हाणे परिवर्तन करो। अगरि असां बि अञा ताईं गुस्सो कंदासीं, विकार बुराइनि जी कमी कमज़ोरियूं हूंदियूं अगरि असां में, त असां टीचर ठही सघंदासीं। अगरि तव्हांखे टीचर ठहिणो आहे, बाबा जो ज्ञान धारण करे ॿियनि खे कराइणो आहे, त पंहिंजे हर संकल्प बोल में परिवर्तन लायो। कोई भी कमी कमज़ोरी असां में न हुजणी खपे, कोई भी विकार बुराई असां में न हुजणो खपे, कोई भी पुराणे रीति चाल चलन व्यवहार न हुजणो खपे। हिन त्याग सां, हिन त्याग जी भाग्य जी लिफ्ट जी गिफ्ट टीचर खे आहे। पहिरियों त्याग त करे वरितो न, पहिरियों असां कहिड़ो त्याग कयो आहे कि ख़ुदि खे शरीर न आत्मा सम्झो। छोकी असांजे ॾिसो शरीर खे हलाइण वारी केरु, आत्मा ई आहे न। अॼु शरीर ख़तमु थी वञे लेकिन आत्मा त ॿियो शरीर वठी वठंदी आहे। त असां आत्मायूं आहियूं, शरीर न। असां आत्माउनि जो पीउ केरु आहे? परम पिता परमात्मा, जंहिंखे असां शिव बाबा चईंदा आहिनि न। ॾिसो शिव जो असां लिंग रूप ठाहींदा आहियूं त उहो परमात्मा जो चिन्ह आहे। त बाबा चईंदा आहिनि कि पहिरियों त्याग आहे देह संबंध में न अची करे आत्मा जे संबंध में अचो। कि असां कंहिंखे बि चईंदा आहियूं भई इहो फलानो आहे फलानो आहे फलानो आहे, देहिक संबंध त असां निभाईंदा आहियूं, लेकिन असांखे यादि रहणो खपे कि इहे सभु आत्मायूं मुंहिंजा भाउ आहिनि ऐं असां सभु कंहिंजा ॿार आहियूं? परमात्मा जा। त इहे त हाणे त सभिनि खे आत्मा आत्मा भाउ भाउ जी दृष्टि सां ॾिसंदा आहियूं न। असांजो पीउ हिकु आहे। जॾहिं असां हिकु पीउ जी संतान आहियूं त असां कंहिंजे लाइ बुरो करे सघंदा आहियूं? असांखे पहिरियों त्याग इहो करिणो आहे। अगरि असांखे सभिनि सां सुठी रीति संबंध में अचिणो आहे न, अगरि असांखे सदा जीवन में सुख शांति ख़ुशी सां रहणो आहे, सभिनि सां प्रेम व्यवहार सां रहणो आहे, त असांखे पहिरियों कहिड़ो त्याग करिणो आहे? देह जो। मतिलबु देह भान न अचिणो खपे। असां सभु आत्मा भाउ आहियूं त असांखे सभिनि जे लाइ प्रेम व्यवहार ईंदो। न त शरीर खे ॾिसंदा आहियूं, सोचंदा आहियूं अहिड़ो 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 अहिड़ो, अरे त आत्मा आहे मुंहिंजो भाउ, परमात्मा जी संतान आहे, मां बि हुनजो संतान आहियां। असां सभु आत्मा भाउ आहियूं। अॻियां बि त्याग जी लिफ्ट लंबी आहे, लेकिन हिन त्याग जो हिम्मत रखण सां सहयोग ठहिण जो संकल्प कयो, ये लिफ्ट जी गिफ्ट ठही वेंदी आहे बाबा चवनि था। लेकिन संपूर्ण त्याग करे ॾियो त बाप जे लाइ गिफ्ट, दुनिया जे लाइ लिफ्ट ठही वेंदो। बाबा त असांखे गिफ्ट ॾियनि था, सत्युगी दुनिया, लेकिन बाबा असांखे चवनि था अगरि तव्हां मूंखे ये गिफ्ट ॾिनी न, ख़ुदि ये सदा आत्मिक स्वरूप में टिकी करे हर कर्म कंदव, देहबान में न, देह अभिमान देहबान में न अची करे, त असांखे नई दुनिया जे लाइ लिफ्ट मिली वेंदी। अहिड़ी लिफ्ट ठही वञो जो वेठो पहुचो। शुद्ध असां जेतिरो ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करे हर कर्म करिणो आहे, वेहणो न आहे, ओतिरो असां में स्वभाव संस्कारनि में परिवर्तन ईंदो। महिनत न करणी पवंदी। टीचर्स के चांस सुठो आहे, लेकिन वठण वारो वठे। टीचर ठहिण जे भाग्य त सभु ॻाईंदा आहिनि, इच्छा रखंदा आहिनि कि मां बि अहिड़ो योग्य ठही करे ॿियनि खे सेखारियां। सभु चाहींदा आहिनि न कि मां बि बाबा जी हर ॻाल्हि खे धारण करे अहिड़ो ठहां। इच्छा रखंदा आहिनि, अर्थात श्रेष्ठ भाग्य आहे न त कोई माण्हू अॼुकल्ह कंहिंखे चओ गुस्सो न करो, हीअं न करो, हीअं न करो, चईंदा न असां त ईअं ई सुठा आहियूं। लेकिन हिन दुनिया में बि ॾाढा थोरा माण्हू आहिनि जो ख़ुदि खे परिवर्तन करणु चाहींदा आहिनि। त हीअ इच्छा रखण बि कहिड़ी भाग्य जी निशानी आहे न। त बाबा चवनि था सदा श्रेष्ठ रहणो उहा हर हिक में नंबरवार आहे। ये इच्छा रखण बि नंबरवार आहे। टीचर्स जेतिरो चाहे ओतिरो पंहिंजो भविष्य सहज उज्जवल ठाहे सघंदी आहे।
खुद के परिवर्तन करे ॿियनि खे परिवर्तन करणु। लेकिन ये उहा टीचर जो योग्य टीचर हुजे, थोड़े में ई ख़ुशि न थियणो आहे। टीचर त न आहियो न, थोड़े में ख़ुशि थियण वारी टीचर्स त न आहियो न। अर्थात खुद के पूरो टीचर अर्थात खुद के पूरो परिवर्तन करे ॿियनि खे सिखाइण वारी। त असांखे सिर्फ़ु न आहे मां हा बसि थोरो सो ई इहे सभु चई खुद में इहे बसि मां ख़ुशि आहियां, मां पंहिंजे जीवन में थोरो ई परिवर्तन करे न, असांखे पंहिंजे सभु स्वभाव संस्कारनि खे परिवर्तन करे ॿियनि खे सिखाइणो ई आहे। बाबा चवनि था टीचर्स जेतिरो चाहे ओतिरो पंहिंजो भविष्य सहज ऐं उज्जवल ठाहे सघंदी आहे, लेकिन उहो टीचर जो योग्य टीचर हुजे। थोड़े में ख़ुशि न थी वञो। बाप दादा त टीचर्स खे कंहिं नज़र सां ॾिसंदा आहिनि, हम जीन्स जे नज़र सां ॾिसंदा आहिनि न। ॾिसो भॻवान बि असांखे परिवर्तन करण लाइ ज्ञान ॾींदो आहे न, त असां बि अगरि ख़ुदि खे परिवर्तन करे ॿियनि खे सेखारियूं जीवन कीअं जीअणो आहे, त असां केरु थी वियासीं, बाबा जे हम जीन्स थी वियासीं। छो जी बाबा जो बि उहो ई कमु आहे, असांजो बि उहो ई कमु थी वेंदो। भले तव्हां घर गृहस्थी हलायो, धंधा करो, बाबा त बसि असांजे स्वभाव संस्कारनि खे चेंज करण लाइ ज्ञान ॾींदा आहिनि न। बाप टीचर खे ॾिसंदो त हमजिन्स जी नज़र ते वेंदी न। बाबा बि अहिड़े ॿारनि खे यादि कंदो आहे, भॻवान बि कहिड़े ॿारनि खे यादि कंदो आहे। छो जी भॻवानु कंहिंखे आशीर्वाद न ॾींदो आहे, भॻवानु ज्ञान ॾींदो आहे। पोइ उनखे तव्हां धारण करे पंहिंजे खे परिवर्तन करो त तव्हांजो जीवन सुधार थिए। त असां बि पंहिंजे जीवन खे सुधारे करे अगरि ॿियनि खे सेखारींदासीं त असां बाबा जी हम जीन्स थी वेंदासीं। ऐं बाबा खे हम जीन्स खे ॾिसी ॾाढी ख़ुशी थींदी आहे। टीचर्स त सदा संतुष्ट थी रहंदा आहियो न, पुछणु अर्थात हम जीन्स जी इंसल्ट करणु। हिन करे बाबा कॾहिं बि असां खां न पुछंदा आहिनि कि ॿार तव्हां संतुष्ट आहियो। छो जी असां बाबा जा ॿार थी करे संतुष्ट न रहंदासीं त केरु रहंदो। माण्हुनि खे कंहिंजी ज़रूरत हूंदी आहे, भॻवान जी हूंदी आहे, सुख शांती ख़ुशी जी ज़रूरत हूंदी आहे न। त भॻवान बि मिली वियो असांखे सुख शांती ख़ुशी सां रहण जो तरीक़ो बि ॿुधाए छॾियईं बाबा। ॿियो छा खपे, त सदा संतुष्ट रहो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति।